अस्सलाम वालेकुम साथियों, इल्म उरूज़ जे वज़न फ़ैलुनि मां सबक़ नंबर 5। दोस्तों, हर जेको बि सेखड़ाट शाइर हूंदो आहे उहो हमेशह इन ई वज़न खां सिखंदो आहे। इहा ई असांजे उरूज़ जी शुरूआत आहे। इन खां ई हर सेखड़ाट खे सेखारे सघिजे थो। इहो वज़न आहे जेको हर सेखड़ाट इन खे ई पहिरियां सम्झंदो ऐं इन खां ई स्टार्टिंग कंदो। तव्हांखे सभ खां पहिरियां ॿुधायूं त तव्हां हिन तरीक़े सां 4 फ़ैलुनि लिखो। हिकु फ़ैलुन लिखो, ॿियो फ़ैलुन लिखियो, टियों फ़ैलुन लिखो, चोथों फ़ैलुन लिखो। पोइ कोशिशि करे उहे जुमिला खणो जिन में 4 मात्राऊं अचनि। हिकु फ़ैलुन में 4 मात्राऊं आहिनि त उनजे हेठां 4 मात्राउनि वारो लिखो। वरी उनजे हेठां ॿी सिट में 4 मात्राउनि वारो। ईअं कंदे मतला खां मक़ता ताईं, गज़ल जे ताईं 4 मात्राउनि वारा जुमिला खणो। हाणे सभ खां पहिरियां तव्हांखे ॿुधायां त फ़ैलुनि में घणियूं मात्राऊं आहिनि? 2। 1 2 1 2 3 4, यानी कि 4 मात्राऊं। 2 + 2 = 4। हाणे इहो हिकु फ़ैलुन में थियो त हेठि असांजो जुमिलो बि इहो ई अहिड़े ई तरीक़े आहे त हू ॾिस। 2 + 2 = 4, हिकु फ़ैलुन। हू ॾिस। ॿियो फ़ैलुन उभ ते। 2 + 2 = 4, हिकु फ़ैलुन। तारा। तारा 2 + 2 = 4, हिकु फ़ैलुन। आहिनि। आ अलफ़ जे मथां मद आहे। आ 2 हिन 2 + 2 + 2 = 4, हिकु फ़ैलुन। हू ॾिस उभ ते तारा आहिनि। इहा हिकिड़ी सिट थी वई। कहिड़ी मंज़िल ॾेथा काहिनि। मुंहिंजे हिकिड़ी गज़ल, पुराणी गज़ल जो इन दौर में मां पाण शाइरी सिखंदो हुउसि। इन खां ई मां सिखण जी शुरूआत कई त कहिड़ी मंज़िल ॾेथा काहिनि। हे मतिलबु आहे मुंहिंजे हिकिड़ी पुराणी गज़ल जो। कह ॿ री 2 2 + 2 = 4, हिकु फ़ैलुन। मंज़िल मीम नून 2 ज़े लाम 2 + 2 = 4, हिकु फ़ैलुन। ॾेथा 2 + 2 = 4, हिकु फ़ैलुन। काहिनि 2 + 2 का 2 हिन 2 2 + 2 = 4, हिकु फ़ैलुन। त दोस्तों, इन में हाणे तव्हां काउंट करे ॾिसो त घणियूं टोटल 16 मात्राऊं ईंदियूं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16। सो दोस्तों, हाणे जीअं ई असां 16 मात्राउनि ते पहिरीं सिट लिखी, ॿीं बि 16 मात्राउनि ते हुजे, टीं बि 16 ते हुजे, ॿीं ते मतला खां मक़ता ताईं 16 मात्राउनि ते हिकु हिकु सिट हुजे त पोइ तव्हांजो इल्म उरूज़ में गज़ल पूरो ईंदो 4 फ़ैलुनि ते। सो दोस्तों, असांजो अॼु जो लेसन तव्हांखे यकीनन पसंदि आयो हूंदो ऐं इनखे ॾिसी करे गौर सां जेकॾहिं 4 फ़ैलुनि ते शाइरी लिखण जी कोशिशि कंदो त इंशाअल्लाह उरूज़ जा माहिर थी वेंदो। इन ई तरीक़े सां पहिरियां 4 फ़ैलुनि लिखो, उन खां पोइ 4 मात्राउनि वारा लफ़्ज़ जुमिला खणंदा अचो। 4 मात्राउनि वारा कोशिशि करे तव्हां हज़फ़ खां बचिजो। जेके हज़फ़ लफ़्ज़ वारा माना जुमिला आहिनि त उहे न खणो। अगरि जे खॼी बि वञनि था त का ॻाल्हि कोन्हे, बहरहाल कोशिशि कंदो हज़फ़ वारा जुमिला न खणंदो त बहितर आहे। ऐं हाणे असांखे ॾिजो इजाज़त। पंहिंजे दोस्त वफ़ा ग़ुलाम अब्बास ख़ासि करे असांजो यूट्यूब चैनल लाज़मी दोस्तों सब्सक्राइब कयो त जीअं जेका बि नई असां इल्म उरूज़ जे बारे में ॼाण रखूं त उहा अव्हांखे जीअं अपडेट थी रहे उनखे ॾिसी करे शाइरी सिखी सघो। लख कुर्बत।